अपडेट कयो आहे मुज़फ़राबाद में पाक भारत जंग जा ख़तरनाक नतीजा निकरी सघन था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त मोदी सरकार हाणे हमलो करण खां पहिरियां 100 भेरा सोचींदी। पाकिस्तान पंहिंजे दिफ़ा जो हक़ इस्तेमाल कंदे भारत के जवाब ॾिनो। पाक फ़ौज भारतीय जारियत जो असराइतो जवाब ॾिनो आहे। पाक फ़ौज जी असराइती जवाब भारत के गोॾा खोण ते मजबूर करे छॾियो। वज़ीर आज़म जो भारतीय जारियत में शहीदनि जे वारसनि खे चेक ॾियण वारी तक़रीब के ख़िताब। पहलगाम वाक़ियो ॾुखो ईंदड़ भारत बेबुनियाद इल्ज़ाम लगाया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इहो चवण आहे भारत के पहलगाम वाक़े जी जांच बाबति अणुधरी जांच जी आछ कई आहे। अपडेट कयो आहे मुज़फ़राबाद में पाक भारत जंग जा ख़तरनाक नतीजा निकरी सघन पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त मोदी सरकार हाणे हमलो करण खां पहिरियां 100 भेरा सोचींदी। पाकिस्तान पंहिंजे दिफ़ा जो हक़ इस्तेमाल कंदे भारत के जवाब ॾिनो।